ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 8/6/2024। मिठा मिठा भावदल चवनि था मीठी मीठी ॿार यादि सां विक्रम विनाश थींदा आहिनि। यादि सां विक्रम विनाश थींदा आहिनि। ट्रांस त पाई पैसे जो खेल आहे, इन करे ट्रांस में वञण जी आश न रखो। कृष्णा माया जे भिन्न भिन्न रूप सां बचण लाइ बाप सभु ॿारनि खे कहिड़ी हिकु सावधानी ॾींदा आहिनि। मिठा ॿार ट्रांस जी आश न रखो। ज्ञान योग में ट्रांस जो कोई कनेक्शन न आहे, मुख्य आहे पढ़ाई। कोई ट्रांस में वञी करे चईंदो आहे असां में मम्मा आई, बाबा आई, इहे सभु सूक्ष्म माया जा संकल्प आहिनि। इन्हनि सां ॾाढो सावधान रहणो आहे। माया कई ॿारनि में प्रवेश करे उल्टो कार्य कराए ॾींदी आहे, इन करे ट्रांस जी आश न रखणी आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार इहे त सम्झी विया आहिनि कि हिकु तरफ़ आहे भक्ति, ॿियो तरफ़ आहे ज्ञान। भक्ति त अथाह आहे ऐं सिखण वारा अनेक आहिनि। शास्त्र बि सेखारींदा आहिनि ऐं सिखाइण वारा बि अनेक आहिनि। शास्त्र बि सेखारींदा आहिनि, मनुष्य बि सेखारींदा आहिनि। हिते न कोई शास्त्र आहे न कोई मनुष्य। हिते सिखलाइण वारो हिकु रूहानी बाप आहे जो आत्माउनि खे वेही सम्झाईंदो आहे। आत्मा ई धारण कंदी आहे। परम पिता परमात्मा में इहो सॼो ज्ञान आहे। 84 जे चक्कर जो हुन में नॉलेज आहे, इन करे उन्हनि खे ई सुदर्शन चक्रधारी चई सघंदा आहियूं। असां ॿारनि खे बि सुदर्शन चक्रधारी ठाहिनि था न। बाबा बि ब्रह्मा जे तन में आहे, हिन करे उन्हनि खे ब्रह्मण बि चई सघंदा आहियूं। बाबा बि ब्रह्मा जे तन में आहे, हिन करे उन्हनि खे ब्रह्मण बि चई सघंदा आहियूं। शिव बाबा खे असां बि उन्हनि जा ॿार ब्रह्मण सो देवी देवता ठाहींदा आहियूं। हाणे बाप बि यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। हिन में हठयोग आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। उहो माण्हू हठयोग सां ट्रांस आदि में वेंदा आहिनि। इहा कोई बड़ाई न आहे। ट्रांस जी बड़ाई कुझु बि न आहे। ट्रांस त हिकु पाई पैसे जो खेल आहे। तव्हांखे ईअं कॾहिं कंहिंखे न चइणो आहे कि असां ट्रांस में वेंदा आहियूं। छो जो अॼुकल्ह विलायत आदि में जाते ढेर ट्रांस में वेंदा आहिनि। ट्रांस में वञण सां न उन्हनि खे कोई फ़ाइदो आहे न तव्हांखे कोई फ़ाइदो आहे। बाबा सम्झी समझ ॾिनी अथई न। ट्रांस में न त यादि जी यात्रा आहे न ज्ञान। ध्यान अथवा ट्रांस वारा कॾहिं कुझु बि ज्ञान न ॿुधाईंदा, न कोई पाप भस्म थींदा। ट्रांस जो महत्व कुझु बि न आहे। ध्यान अथवा ट्रांस वारा कॾहिं कुझु ज्ञान न ॿुधाईंदा, न कोई पाप भस्म थींदा उन्हनि जा। ट्रांस जो महत्व कुझु बि न आहे। ॿार योग लॻाईंदा आहिनि, उन्हनि खे कोई ट्रांस न चइबो आहे। यादि सां विक्रम विनाश थींदा आहिनि। ट्रांस में विक्रम विनाश न थींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॿार ट्रांस जो शौक़ु न रखो। तव्हां ॼाणंदा आहिनि सन्यासी आदि खे ज्ञान तॾहिं मिलंदो आहे जबकि विनाश जो समय हूंदो आहे। पर तव्हां उन्हनि खे अहिड़ो निमंत्रण ॾींदा आहियो, लेकिन इहे ज्ञान उन्हनि जे कलश में जल्दी न ईंदो। बुद्धि रूपी कलश। तव्हां ॼाणंदा आहिनि सन्यासी आदिनि खे ज्ञान तॾहिं मिलंदो जॾहिं विनाश जो समय हूंदो। पर तव्हां उन्हनि खे निमंत्रण ॾींदा रहंदा, लेकिन इहे ज्ञान उन्हनि जे कलश में जल्दी न वेंदो। जॾहिं विनाश साम्हूं ॾिसंदा तॾहिं ईंदा। सम्झंदा हाणे त मौत आयो की आयो। हाणे जॾहिं नज़दीक ॾिसंदा तॾहिं मञंदा। उन्हनि जो पार्ट ई अंत जो आहे। तव्हां चईंदा हाणे विनाश आयो की आयो, मौत अचिणो आहे। उहे सम्झंदा आहिनि कि हिननि जा इहे खपोड़ा आहिनि। तव्हांजो झाड़ धीरे धीरे वधंदो आहे न। सन्यासियुनि खे सिर्फ़ु चइणो आहे कि बाप खे यादि करो। तव्हांजो झाड़ धीरे धीरे वधंदो आहे। सन्यासियुनि खे सिर्फ़ु चइणो आहे कि बाप खे यादि करो। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि कि तव्हांखे अखियूं बंदि न करणियूं आहिनि। अखियूं बंदि थींदियूं त बाप खे कीअं ॾिसंदा। असां आत्मायूं परम पिता परमात्मा जे साम्हूं वेठा आहियूं। उहो ॾिसण में न ईंदो आहे, लेकिन ज्ञान बुद्धि में आहे न। तव्हां ॿार सम्झंदा आहियो परम पिता परमात्मा असांखे पढ़ाइनि था।
हिन शरीर जे आधार सां ध्यान आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। ध्यान में वञणु कोई वॾी ॻाल्हि न आहे। ये भोग आदि भी ड्रामा में सभु नूंदा सर्वेंट ठही भोग लॻाए करे ईंदा आहिनि। जीअं सर्वेंट माण्हू वॾे माण्हू खे खिलाईंदा आहिनि न, तव्हां बि सर्वेंट आहियो न, देवताउनि खे भोग लॻाइण वेंदा आहियो, उहो फ़रिश्ता आहिनि। जेका भोग लॻाइण ईंदा आहिनि उहे सर्वेंट आहिनि, ऐं जेका देवताऊं हुते हूंदा आहिनि उहा फ़रिश्ता आहिनि। हुते मम्मा पापा खे ॾिसंदा आहिनि, उहे संपूर्ण मूर्त बि एम ऑब्जेक्ट आहे, उन्हनि खे अहिड़ो फ़रिश्तो कंहिं ठाहियो। बाक़ी ध्यान में वञणु त कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। जीअं हिते शिव बाबा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि, उहो हुते बि शिव बाबा इन्हनि द्वारा कुझु सम्झाईंदा आहिनि। सूक्ष्म वतन में छा थींदो आहे इहे सिर्फ़ु ॼाणणो हूंदो आहे। बाक़ी ट्रांस आदि खे कुझु बि महत्व न ॾियणो आहे। कोई ट्रांस खे ॾिखलाइण वारो, कोई खे ट्रांस ॾिखलाइण, इहे बि बचपन आहे। बाबा सभिनि खे सावधान कंदा आहिनि, ट्रांस में न वञो। हिन में भी कई बार माया प्रवेश कंदी आहे। इहा पढ़ाई आहे, कल्प बाप अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। हाणे इहे संगम युग आहे, तव्हांखे ट्रांसफर थियणो आहे। ड्रामा जे प्लान अनुसार तव्हां सभु हिते पाठ वॼायो था। पाठ जी महिमा आहे न, बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि ड्रामा अनुसार। तव्हांखे बाप सां हिकु बार पढ़ी करे मनुष्य खां देवता ज़रूरु ठहिणो आहे। इन में ॿारनि खे त ख़ुशी थियणी खपे। असां बाप खे बि ऐं रचना जे आदि मध्य अंत खे बि ॼाणे विया आहियूं। बाप जी शिक्षा पाए करे ॾाढी हर्षित थियणो आहे। तव्हां पढ़ंदा ई आहियो नई दुनिया जे लाइ। हुते आहिनि ई देवताउनि जो राज्य, त ज़रूरु पुरुषोत्तम संगम युग ते पढ़णो हूंदो न। तव्हां हिन दुख सां छुटी करे सुख में वेंदा आहियो। हिते तमो प्रधान थियण सां तव्हां बीमार आदि थींदा आहियो। इहे सभु रोग मिटी वञणा खपनि। बाबा चवनि था इहे सभु रोग मिटी वञणा खपनि, बीमारी आदि। त मुख्य आहे ई पढ़ाई। हाणे तव्हां हिन दुख सां छुटी करे सुख में वेंदा आहियो। हिते तमो प्रधान हुजण जे कारण तव्हां बीमार आदि थींदा। इहे सभु रोग मिटी वञणा आहिनि। मुख्य आहे ई पढ़ाई। इन में ट्रांस आदि जो कोई कनेक्शन न आहे। इहे वॾी ॻाल्हि न आहे। ॾाढी जॻह ईअं ध्यान में हली वेंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि मम्मा आई, बाबा आई। बाबा चईंदा आहिनि इहे कुझु न आहे। बाप त हिकु ई ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि न, तव्हां आहियो अधकल्प, तव्हांजो अधकल्प देह अभिमानी ठही आहियो। हाणे देही अभिमानी ठही बाप खे यादि कयो। हाणे देही अभिमानी ठही बाप खे यादि करो, तॾहिं विक्रम विनाश थींदो। हिनखे चइबो ई आहे यादि जी यात्रा। योग चइण सां यात्रा न सिद्ध थींदी आहे। तव्हां आत्माउनि खे हितां खां वञिणो आहे, तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे। तव्हां हाणे यात्रा करो था। योग चइण सां यात्रा न सिद्ध थींदी आहे। त बाबा चईंदा आहिनि बाप खे यादि करो। इनखे यात्रा चईंदासीं। बाप खे यादि करणु इनखे यात्रा चईंदासीं। तव्हां आत्माउनि खे हितां खां वञिणो आहे, तमो प्रधान खां सतो प्रधान थियणो आहे। तव्हां हाणे यात्रा करो था न। उन्हनि जो बि योग आहे उन में यात्रा जी ॻाल्हि न आहे। हठ योग त ढेर आहे। उन्हनि जो बि योग आहे उहो कुझु यात्रा थोरी कंदा आहिनि। हिते त असां बाप खे यादि कंदा आहियूं, पोइ सभु ॻाल्हियुनि खे पार कंदे कंदे साइड सीन सम्झी सभु ॻाल्हियुनि खे पार कंदे कंदे बाबा खे यादि कंदे असां सभु परम धाम में वञण वारा आहियूं। त सभु कुझु भुलिजी करे असांखे परम धाम में अनुभव करिणो हूंदो आहे न। ईअं न आत्मा निकिरी वेंदी आहे हाणे, लेकिन ईअं अनुभव कबो आहे कि असांजो बुद्धि योग सभिनि मां निकिरी करे असां परम धाम में बाबा वटि वेठा। असांजो बुद्धि योग सभिनि अंदरि निकिरी करे असां परम धाम में बाबा वटि वेठा आहियूं। कुझु बि यादि न आहे, ॿियो किथे बुद्धि न वेंदी आहे। इन करे इनखे यात्रा चइबो। इन करे इनखे यात्रा चइबो। बाबा चईंदा आहिनि तव्हां हाणे यात्रा था करो। उन्हनि जो त योग आहे, उन में यात्रा जी ॻाल्हि न आहे।
हठयोग त ढेर आहिनि, उहे हठयोगी आहिनि। उहो बाप खे इहा बाप खे यादि करिणो आहे। बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो। ईअं ॿियो कोई कॾहिं न सम्झाईंदो। इहा त पढ़ाई आहे न, बाप जो ॿारु ठहियो, पोइ बाप सां पढ़णो, ॿियनि खे पढ़ाइणो बि आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां म्यूज़ियम खोलो, आपे ई तव्हां वटि ईंदा, सॾु करण जी तकलीफ़ न थींदी। चईंदा इहो ज्ञान त ॾाढो सुठो आहे, कॾहिं ॿुधियो न आहे। हिन में त कैरेक्टर सुधरंदा आहिनि। मुख्य आहे ई पवित्रता, जिते ई हंगामो आदि थींदो आहे। ॾाढा फेल बि थी वेंदा आहिनि। तव्हांजी अवस्था अहिड़ी हूंदी आहे जो हिन दुनिया में हूंदे उहे हुनखे ॾिसंदा ई न आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॾाढा हिन में फेल थी वेंदा आहिनि। तव्हांजी अवस्था अहिड़ी थी वेंदी जो हिन दुनिया में हूंदे उन्हनि खे ॾिसंदा ई न। खाईंदे पीअंदे बि तव्हांजी बुद्धि बाप तरफ़ हली वेंदी। जीअं बाप नयो मकान ठाहींदो आहे त सभिनि जी बुद्धि नए मकान में हली वेंदी आहे न। हाणे नई दुनिया ठहे थी, ॿेहर जो बाप ॿेहर जो घरु ठाहिनि था। तव्हां ॼाणंदा असां स्वर्गवासी ठहिण लाइ पुरुषार्थ था करूं। असां हाणे छा था करूं? स्वर्गवासी ठहिण लाइ पुरुषार्थ था करूं। हाणे चक्र पूरो थियो। हाणे असांखे घर ऐं स्वर्ग में वञिणो। हाणे असांखे घर बि वञिणो आहे, स्वर्ग में बि वञिणो आहे। त हुनजे लाइ पावन बि ज़रूरु ठहिणो पए। यादि जी यात्रा सां असां पावन ठहींदासीं। यादि में ई विघ्न पईंदा आहिनि। हिन में ई तव्हांजी लड़ाई आहे। पढ़ाई में लड़ाई जी ॻाल्हि न हूंदी आहे। पढ़ाई त बिल्कुलु सिंपल आहे। 84 जे चक्कर जो नॉलेज त ॾाढो सहज आहे। बाक़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, इन में महिनत आहे। बाप चईंदा आहिनि यादि जी यात्रा भूलो न। कम से कम 8 घंटा त ज़रूरु सभु कुझु भुलिजी करे बाप खे यादि करिणो आहे। शरीर निर्वाह जे लाइ कर्म बि करिणो आहे, निंड बि करणी आहे। सहज मार्ग अगरि तव्हां निंड न करो त उहा हठयोग थी वञे। हठयोगी त ॾाढा आहिनि। बाप चईंदा आहिनि हुन तरफ़ कुझु बि न ॾिसो, हुन सां फ़ाइदो न आहे। केतिरा हठयोग आदि सिखलाईंदा आहिनि। इहे सभु मनुष्य मत आहे। तव्हां आत्मायूं आहियो। आत्मा ई शरीर वटि पाठ वॼाईंदी आहे, डॉक्टर आदि ठहींदी आहे, परंतु मनुष्य देह अभिमानी ठही आहे। मां फलानो आहियां, मां फलानो आहियां। अरे आत्मा पढ़ाई करे वो संस्कार धारण कई डॉक्टरी जा। हाणे तव्हांजी बुद्धि में असां आत्मायूं आहियूं, बाप बि आत्मा आहे। हिन समय त आत्माउनि खे परमात्मा पढ़ाए थो, परम पिता। इन करे गायन आहे आत्मायूं परमात्मा अलॻि रहे बहुकाल, कल्प कल्प मिलंदा आहिनि। बाक़ी जो बि सॼी दुनिया आहे उहे सभु देह अभिमान में अची करे, देह सम्झी करे ई पढ़ंदा पढ़ाए। दुनिया में कोई टीचर अहिड़ो न हूंदो, कोई ॿार अहिड़ो न हूंदो जो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे पढ़ंदो कि मां आत्मा इहा पढ़ां थी। पढ़ाई जी नॉलेज मुंहिंजी आत्मा जी बुद्धि में वेंदी, न कि इहा हड्डी जे दाचे में, है न। बाक़ी सारी सॼी दुनिया उहे सभु देह अभिमान में अची करे देह सम्झी करे ई पढ़ाईंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। जज बैरिस्टर आदि बि आत्मा ठहींदी आहे न। तव्हां आत्मा सतो प्रधान पवित्र हुयो, पोइ पाठ वॼाईंदे वॼाईंदे सभु पत थी आहियो, तॾहिं पुकारंदा आहियो बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। बाबा त आहे ई पावन। इहे ॻाल्हियूं जॾहिं ॿुधो तॾहिं धारणा थिए। तव्हां ॿारनि खे धारणा थींदी आहे त तव्हां देवता ठहींदा आहियो, ॿियो कोई जी बुद्धि में वेंदो न शुजी। इहे सभु ॻाल्हियूं ई नयूं आहिनि। इहे ज्ञान बि उन्हनि जी बुद्धि में वेंदो जेको असांजी कुल जी आत्मा। इहे ज्ञान ऐं उहा आहे भक्ति। इहे ज्ञान आहे, उहा आहे भक्ति। तव्हां बि भक्ति कंदे कंदे देह अभिमानी ठही वेंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहो। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहो।
असां आत्माउनि खे बाप इन शरीर द्वारा पढ़ाईंदा आहियूं। असां सभु आत्माउनि खे बाबा इन शरीर द्वारा पढ़ाईंदा। घड़ी घड़ी यादि रखो, इहो हिकु ई समय आहे जॾहिं आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा उन्हनि खे पढ़ाईंदो आहे, उन्हनि जी पालना कंदो आहे, उन्हनि खे सतगुरु ठही सही राह ॾेखारींदो आहे। बाक़ी त सॼे ड्रामा में कॾहिं पार्ट ई न आहे। जॾहिं आत्माउनि जो बाप परमात्मा हिते घड़ी घड़ी यादि रखो कि हिते असांखे बाबा पढ़ाइनि था। बाक़ी त सॼे ड्रामा में कॾहिं पार्ट ई न आहे सवाइ संगम जे। इन करे बाप पोइ बि चईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, मूंखे यादि करो। हीअ ॾाढी ऊची यात्रा आहे जिते चढ़े त चाके वैकुंठ रस, किरे त विकार में किरण सां हिकदमि चकनाचूर थी वेंदा। उहो बि स्वर्ग में त ईंदा, लेकिन पद ॾाढो घटि थी वेंदो। हीअ राजे जी स्थापना थिए थी। हिन में कम पद वारा बि खपनि, जॾहिं सभु थोरी ज्ञान में हलंदा। बातायूं सभु बाबा चईंदा आहिनि, सभु थोरी ज्ञान में हलंदा। पोइ त बाबा खे ॾाढा ॿार मिलणा खपनि। अगरि सभु ज्ञान में हलंदा, बाबा चईंदा आहिनि कि हाणे असांखे अगरि विकार में वियो त कम पद थी वेंदो। इहे राजे जी स्थापना थिए थी, हिन में कम पद वारा बि खपनि, सभु थोरे ज्ञान में हलंदा। पोइ त बाबा खे ॾाढा ॿार मिलणा खपनि। अगरि मिलंदा आहिनि त बि थोरे टाइम जे लाइ। त माताउनि जी ॾाढी महिमा आहे। वंदे मातरम बि ॻायल आहे। जगदम्बा जो केतिरो वॾो मेलो लॻंदो आहे, केॾो भारी मेलो लॻंदो आहे। शिव जी ॾाढी सर्विस मम्मा कई हुई न, जो ॾाढी सर्विस कंदा आहिनि उहो ॾाढो वॾो राजा ठाहींदा आहिनि। दिलवाड़ा मंदिर में बि तव्हांजो ई यादगार आहे। तव्हां ॿारनि खे त ॾाढो टाइम कढणो खपे। तव्हां भोजन आदि ठाहींदा आहियो त बि ॾाढो शुद्ध भोजन यादि में वेही ठाहिणो खपे, जो कंहिंखे खारायूं त उनजो बि हृदय शुद्ध थी वञे। अहिड़ा ॾाढा थोरा आहिनि जंहिंखे अहिड़ो भोजन मिलंदो हूंदो। पंहिंजे खां पुछो, असां शिव बाबा जी यादि में रही करे भोजन ठाहींदा आहियूं, जो खाइण सां ई उन्हनि जो हृदय पिघलजी वञे। घड़ी घड़ी यादि भुलिजी वेंदी, बाबा चईंदा आहिनि। घड़ी घड़ी यादि भुलिजी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि भुलजण बि ड्रामा में न हूंदा। छो जी तव्हां 16 कला त अञा ठहिया न आहियो, संपूर्ण ठहिणु ज़रूरु आहे। पूर्णिमा जे चंद्रमा में केतिरो तेज़ हूंदो आहे, पोइ कमु थींदे थींदे लकीर वञी रहंदी आहे, घोर अंधियारो थी वेंदो आहे, पोइ घोर सोचड़ो थी वेंदो आहे। इहे विकार आदि सॼो बाप खे यादि कंदा रहो त तव्हांजी आत्मा संपूर्ण ठही वेंदी। इहे विकार आदि सॼो बाप खे यादि कंदा रहो त तव्हांजी आत्मा संपूर्ण ठही वेंदी। तव्हां चाहींदा आहियो महाराज ठहूं, परंतु सभु त ठही न सघनि। पुरुषार्थ सभिनि खे ई करणो। त बि बाबा चवनि था पुरुषार्थ सभिनि खे ई करणो। हीअं न असां कीअं करूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां चाहींदा आहियो महाराज ठहूं, परंतु सभु त न ठहींदा। पुरुषार्थ त करिणो आहे। कोई त कुझु पुरुषार्थ न कंदा, इन करे महारथी घोड़े सवार प्यादा चईंदा आहिनि। महारथी घोड़ा थोरा हूंदा आहिनि, प्रजा व लश्कर जेतिरा हूंदा आहिनि उन ओतिरा कमांडर्स व मैसेंजर्स मेजर्स न हूंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि दुनिया में बि ॾिसो ईअं ई थींदो आहे न, प्रजा व लश्कर त माण्हू त ॾाढा आहिनि, ओतिरा कमांडर ऐं मेजर्स न हूंदा आहिनि। तव्हांजो बि कमांडर मेजर कैप्टन आहे, तव्हां में बि कमांडर मेजर और कैप्टन आहिनि, प्यादा बि आहिनि। तव्हांजो बि ये रूहानी, तव्हांजी बि इहा रूहानी सेना सॼो मदार यादि जी यात्रा ते आहे, उन सां ई बल मिलंदो आहे न। तव्हां आहियो गुप्त वॉरियर्स।
बाबा चई असां आहियूं गुप्त वॉरियर्स, असां में बि कोई कमांडर मेजर कैप्टन हूंदो, सॼो मदार यादि जी यात्रा थी आहे, हुन सां ई बल मिलंदो। तव्हां आहियो गुप्त वॉरियर्स, पाप खे यादि करण सां विक्रमनि जो किचिड़ो आहे उहो सभु भस्म थी वेंदो। बाप चईंदा आहिनि धंधो दौरी भल करो, तव्हां बाप खे यादि करो। तव्हां जन जन्मांतर सां जा आशिक़ आहियो हिकु माशूक जो, असां जन जन्मांतर जा आशिक़ आहियूं हिकु माशूक जा, असां सभु आशिक़ आहियूं। हाणे उहो माशूक मिलियो आहे त हुनखे यादि करिणो आहे न। अॻियां भल यादि कंदा हुया परंतु विक्रम थोरी विनाश थींदा हुया। बाप ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे हिते सितो प्रधान ठहिणो आहे, आत्मा खे ई ठहिणो आहे, आत्मा ई महिनत कंदी आहे न। अहिड़ा बाबा चईंदा आहिनि कि आत्मा ई त महिनत कंदी आहे न। अॻियां भल यादि कंदा हुयासीं बाबा खे, लेकिन विक्रम न विनाश थींदो। बाबा ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे सितो प्रधान ठहिणो आहे, आत्मा खे ठहिणो आहे, आत्मा ई महिनत करे थी। हिन जन्म में तव्हां जन जन्मांतर जी महल खे उतारणो। हिन जन्म में बाबा खे यादि करे सघे जन जन्मांतर जी महल उतारणो। ये मृत्यु लोक व अंतिम जन्म, पोइ वञिणो आहे असांखे अमर लोक में। आत्मा पावन ठहिण बग़ैर त वञी न सघे, जबकि पंहिंजो हिसाब किताब चुकतू करे वञिणो आहे। अगरि सजायूं खाई करे वेंदासीं त कंपत पाईंदासीं, त सजा न खाइणी आहे। उहो सिर्फ़ु जो सजा न खाईंदा उहो सिर्फ़ु माला जा 8 दाणा ई हूंदा, 8 दाणा सजा न खाईंदा। नव रत्ननि जी अंगूठी ठहींदी आहे। अहिड़ो ठहिणो आहे त बाप खे यादि करण जी महिनत कंदा रहो, तॾहिं असां 8 में ईंदासीं जो कॾहिं बि बाबा जी मार न खाईंदा, सजा न खाईंदा, बाप जी न धर्म रहंसी। अगरि सजायूं खाई करे वेंदा त पद कम थी वेंदो। जो सजा न खाईंदा आहिनि उहे सिर्फ़ु 8 आहिनि। अहिड़ो ठहिणो आहे त हाणे बाप खे यादि करण जी ॾाढी महिनत करणी आहे। अच्छा, मीठी सिखलदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार संगम जे स्वयं खे ट्रांसफर करणो। पढ़ाई ऐं पवित्रता जी धारणा सां पंहिंजे कैरेक्टर्स खे सुधारणो। बाबा जी पढ़ाई ऐं पवित्रता जी धारणा सां पंहिंजे कैरेक्टर्स खे सुधारणो आहे। ट्रांस आदि जो शौक़ु न रखणो। ॿियो शरीर निर्वाह कर्म बि करिणो आहे, निंड बि करणी आहे, अठयोगी न, लेकिन यादि जी यात्रा खे कॾहिं भुलिजणो न आहे। सहज यादि जी यात्रा कॾहिं भुलिजणो न आहे। राजयुक्त थी करे अहिड़ो शुद्ध भोजन ठाहियो जो खिलाइण वारा बि, जो बाबा चवंदा योगयुक्त थी करे अहिड़ो भोजन ठाहियो खिलायो जो खाइण वारनि जो हृदय शुद्ध थी। वरदाना पंहिंजी सूक्ष्म शक्तियुनि ते विजय प्राप्त करण वारा राज ऋषि स्वराज्य अधिकारी। कर्मेंद्री जीत ठहिण त सहज आहे, लेकिन मन बुद्धि संस्कार इन सूक्ष्म शक्तियुनि ते विजयी ठहिण इहे सूक्ष्म अभ्यास आहे। जे समय जो संकल्प जो संस्कार इमर्ज करणु चाहियूं उहो संकल्प उहे संस्कार इमर्ज सहज पंहिंजो न ठाहे सघंदा आहियो। इन करे जे समय जो संकल्प जो संस्कार इमर्ज करणु चाहियो उहो संकल्प उहे संस्कार सहज अपनाए सघो। इनखे चइबो आहे सूक्ष्म शक्तियुनि ते विजयी अर्थात राज ऋषि से। कल्ह बि बाबा राज ऋषि जो
एक्सप्लेनेशन ॾिनई न कि राजऋषि अर्थात कॾहिं बि कंहिंजे अधीन न थियणु, पंहिंजी सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि जो राजा ऐं वैराग्य वृत्ति वारो। अगरि संकल्प शक्ति खे ऑर्डर करो कि हाणे एकाग्रचित थी हाणे सां एकाग्रचित थी वञो, त राजा जो ऑर्डर हुन घड़ी हुन प्रकार सां मञणु, इहो आहे राज्य अधिकारी जी निशानी। हिन अभ्यास सां अंतिम पेपर में असां पास थींदासीं, पास विद ऑनर्स थींदासीं। त छा करिणो आहे कि पंहिंजी सूक्ष्म शक्तियुनि खे सॼी चेक करो। मां मन खे चवां थी हाणे बसि हिन संकल्प में टिक, त ॿियो कोई संकल्प अचे थो। बुद्धि खे चवां थी हाणे बसि परम धाम में बाबा वटि टिक, त बुद्धि उते ई वेठी आहे। संस्कार सिधा बाप समान आहिनि। स्लोगन सेवा इंसान जो दुआ मिलंदी आहे, इहे सभिनि खां वॾे ते वॾो दान। इहे सभिनि खां सेवा सां जो दुआयूं मिलंदियूं आहिनि, इहे ई सभिनि खां वॾे ते वॾी देन आहे। इहे ई सभिनि खां वॾे ते वॾी देन आहे। त सेवा करो ऐं दुआयूं वठो, इन सां ई असां जीवन में सदा अॻियां हलंदा रहंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।